Bismillah, walhamdulillah, wassalatu wassalam ala rasulullah, sallallahu alaihi wa alihi wa sallam. A'udhu billahi minash shaitanir rajim. Bismillahir rahmanir rahim. Assalamu alaikum warahmatullahi wabarakatuh. अचो त क़ुरान सिखूं सिंधी में. रब्बि ज़िदनी इल्मा. मुंहिंजा रब वधाए मूंखे इल्म में इंशाअल्लाह ताला. आमीन. इल्मन नाफ़िअ इंशाअल्लाह ताला. ऐं अल्लाह साईं असां सभिनी खे वधाए इल्म में इंशाअल्लाह ताला. रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मुंहिंजा पालनहार, मूं लाइ खोल मुंहिंजो सीनो ऐं सवलो कर मूं लाइ मुंहिंजो कमु ऐं खोल ॻंढि मुंहिंजे ज़ुबान जी, इन मुंहिंजे ज़ुबान जी अॿक लाइ त उहे सम्झनि मुंहिंजी ॻाल्हि इंशाअल्लाह ताला। तजवीद जो सिलसिलो जीअं वलीला शाह साहिब साईं जो साईं हले थो पियो, अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन। पाण हीअ सूरत जेकॾहिं साईं थोरो तव्हां तिलावत कयो, छो जो हिन मां बि हिकिड़ो क़ाइदा आहिनि जेके असां इन मीम साकिन जे बाबति हिन में कानून आहिनि जेके असां उहे ॾिसंदासीं। ठीकु आहे साईं, हिते ॿ आहिनि हीअ ॾिसो था उहे साईं तव्हां तिलावत कंदा। असां जेके वेठा आहियूं साईं, साईं थोरो ध्यानु ॾिजो त हीअ कीअं था उचारजनि इंशाअल्लाह ताला। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لإيلاف قريش إيلافهم رحلة الشتاء والصيف हिकिड़ो मिंट साईं, हिकिड़ो मिंट। हा साईं, हा इहे स्लाइड अथव साम्हूं। हा साईं। لإيلاف قريش إيلافهم رحلة الشتاء والصيف فليعبدوا رب هذا البيت الذي أطعمهم من جوع وآمنهم من فليعبدوا رب هذا البيت الذي أطعمهم من جوع وآمنهم من خوف صدق الله العظيم माशाअल्लाह साईं, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, जज़ाकल्लाह फी दुनिया वल आखिरह। असां ही नंढियूं नंढियूं सूरतूं घणी पढ़ंदा आहियूं न, ॾिसूं त इन्हनि में बि असांखे जेके तनवीन जा क़ाइदा आहिनि न, त उहे कॾहिं त असां अप्लाई कंदा आहियूं, पर असांखे ख़बर न हूंदी आहे त कानून कहिड़ो आहे या ईअं असां छो था कयूं। कॾहिं कॾहिं इहो हूंदो आहे त असांखे ख़बर बि न हूंदी आहे। त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिते ही जेके आहिनि हिन में अचो कानून ॾिसूं था पिया। साईं जीअं पढ़ियो उहो कानून कहिड़ो हुयो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, जज़ाकल्लाह साईं, बहितरीनु। अच्छा, उन खां अॻु में जॾहिं असां हलूं था पिया, हाणे हीउ जेको असांजो वीडियो नंबर 13 थींदो, 12 वीडियो तक़रीबन असां पर हिकिड़े खे छॾे भरे चुका आहियूं। त हीउ ॾिसो, ही तजवीद आहे। तजवीद जा जेके पार्ट असां कयासीं त 3 आहिनि वॾा। कहिड़ा हुया? हिकिड़ो मखरज हुयो, ॿियो हरकतूं ऐं उन्हनि जा क़ाइदा कानून, ऐं टियों हुयो ॿिया क़ाइदा कानून। ऐं अखरनि में ॿियूं सिफ़तूं बची वञनि पियूं उन जूं। त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जॾहिं ही चार्ट ॾिसूं था पिया त असां हिन में केतिरियूं शयूं कवर करे आया आहियूं। मखरज सम्झी आयासीं मुकम्मल। हरकतुनि ते असां ज़ेर ज़बर पेश जेको कसरा फता दमा इन जा कानून सिखी आयासीं। केतिरो हरकत केतिरो छिके सघिजे थी पई, केतिरियूं आहिनि। उनखां पोइ हमज़ा सिखियोसीं, हमज़ा ऐं अलिफ में कहिड़ो फ़र्क़ु आहे। तनवीन सिखियासीं छा थींदी आहे, तशदीद सिखियासीं छा थींदी आहे, सुकून जी ख़बर पई छा थींदी आहे, मद बि असां करे आया आहियूं, ऐं हुरूफ़ मुक़त्तियात बि ॾिसी आया आहियूं, उन्हनि जा कानून। उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असां हिन पासे जेकॾहिं चऊं था पिया त ॾिसो तव्हां, असां शमसी कमरी अखर करे आया आहियूं। इहे साइलेंट लेटर्स इहे अञा असां कंदासीं। ठीकु आहे, कलकला बि असां कंदासीं, हम्स लेटर सम्झंदासीं। उनखां पोइ नून कुतनीअ सिखबो ऐं 7 अलिफ इहे सिखबा, सॉफ्ट लेटर्स, इहो थोरो पार्ट असांजो रहियल आहे ॾऊं, इहो कंदासीं। ऐं कानूननि में असां राज जो कानून ॾिसी आयासीं, लाम जो कानून, वक़फ़ जा कानून सिखी आयासीं, नून साकिन छा आहे उहो ॾिसी आयासीं, उन जा क़ाइदा कहिड़ा हुया जेके लास्ट लेक्चर में। हाणे अचे थो पियो कहिड़ो? मीम साकिन जा क़ाइदा। ठीकु आहे न। इन सॼे पिक्चर में असां वटि अञा 2-3 वीडियो आहिनि जंहिंमें ही शयूं कवर कंदासीं हेॾा। ठीकु आहे।
हाणे कहिड़ो आहे असांजो मीम साकिन जा क़ाइदा, वीडियो नंबर 13 ऑफ 16 इंशाअल्लाह ताला। मीम साकिन असां सभिनी खे उमेद आहे ख़बर ई हूंदी यकीनन इंशाअल्लाह। साकिन माना जंहिं ते सुकून हुजे, हीअ असांजी निशानी आहे जज़्म जी या ऐं किथे सुकून जी निशानी ॿियनि के मसहफ़ में जेको अरबी हूंदा आहिनि उन में इहे मथां सुकून जी माना ज़ीरो ॾिनल हूंदो आहे। ठीकु न, इहो आहे मीम साकिन। हाणे इहो जिते जिते क़ुर पाक में आयो आहे उनखे कीअं अदा कजे इहे असां कानून सिखंदासीं। सिंपल ॻाल्हि बसि। मीम जो मखरज असांखे ख़बर आहे छा आहे, चप हूंदा आहिनि। हिनखे चइबो छा, हीअ जेके ॿ चप आहिनि न, असां वटि ॿ शफ़त आहिनि, इनखे चइबो ॿ चप। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो ई ॻाल्हि थोरो इम्पोर्टेंट आहे, इहा आहे ग्रामर जी, पर हिते हिनजी हुनखे अप्लाए थो कजे त हिन जो ॻाल्हायूं था पिया त सिंधी या अंग्रेज़ी में जॾहिं बि असां ॻणप कंदा आहियूं न त ॿ लफ़्ज़ हूंदा आहिनि, या ईअं हूंदो आहे त भई हिकिड़ी शइ का वाहिद आहे त हुनखे हिकु चवंदा आहियूं। वाहिद खे मुफ़रत चवंदा आहिनि, मफ़रत न मुफ़रत हूंदो आहे, मुफ़रत मूंखे सफ़त आहे मुफ़रत। बहरहाल हीअ हूंदो आहे वाहिद माना हिकु। ठीकु। उन खां पोइ हिक खां मथे जेतिरियूं बि शयूं ईंदियूं, 2 हुजनि 6 हुजनि 12 2200 2 लख हुजनि, उहे सभु जमा हूंदियूं आहिनि। माना हिक खां मथे काई बि शइ जमा लिखिबी आहे। अरबी में ईअं न आहे। अरबी में ॻणप लाइ 3 लफ़्ज़ हूंदा आहिनि। कहिड़ा? पहिरियों त भई हिकु मुफ़रत, ठीकु आहे, इहो जीअं वाहिद चवंदा आहियूं, उहो त बिल्कुलु सही आहे। उन खां पोइ जेके 2 शयूं हूंदियूं उन जे लाइ अलॻि नालो हूंदो, या ईअं चइजे 3 लफ़्ज़ हूंदा आहिनि या 3 नाला हूंदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल ॿियो कहिड़ो हूंदो आहे, जे 2 शयूं हुजनि त उनखे असां छा मुसन्ना चवंदा आहियूं, यानी 2 चवंदा आहियूं। हाणे जीअं कुर्सी आहे न, 2 कुर्सियूं थींदियूं सिंधी में, त कुर्सियूं जॾहिं चवंदासीं त 2 हुजनि या 22 हुजनि, पर जेके अरबी में हिनखे चइबो कुर्सियुनि, त हिनखे छा चइबो? कुर्सियान। शफ़तान हुयो न, कुर्सियान। इहो आन जेको उचार आहे न, आन, इहो 2 लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐं जेकॾहिं जमो थींदो त जमो हाणे अरबी में छा आहे, 2 खां मथे जमो आहे। 3 माना 3 खां मथे उहे जमा हूंदा आहिनि। 2 जमा न लिखबा आहिनि, 2 जे लाइ अलॻि लफ़्ज़ आहे, हुनखे छा चइबो आहे? मुसन्ना। ठीकु आहे। हिते हलूं था पिया। हाणे जीअं असां शफ़तुनि जी ॻाल्हि कईसीं त शफ़तुनि हिकु चप, हिकु छो उन जेको हूंदो आहे न, हिदमत आहिनि, इहो सदाईं हिकु ॿुधाईंदो आहे, यानी अ लिप, हीअ जेका 2 सिधो पेश उतो पेश आहे न, इहो हिकु ॿुधाईंदो आहे हर शइ लाइ हिकु। अच्छा, उन खां पोइ 2 चप शफ़तान, त जॾहिं जमा थींदा त शफ़हो थी वेंदो। इहे ता हिन में ख़तमु थी वई, हा अची वई हिन ते, उहे चप थींदा 2 खां मथे चप। ठीकु। हाणे लास्ट टाइम असां ॾिठो होसीं तनवीन ऐं नून साकिन जा क़ाइदा घणा हुया? 1 2 3 4 4 हुया। त उन में ही छा हुयो? इज़हार हुयो। उन जे लाइ असां 6 अखर ॿुधायासीं त नून साकिन खां पोइ तनवीन खां पोइ ही 6 अखर ईंदा त उहो नून साकिन जो इज़हार थींदो। ही बा हिकिड़ो अखर आहे, इहो ई त इक़लाब थींदो। ही 6 अखरनि में आयो त उहो इदगाम थींदो। ही बाक़ी ही जेकॾहिं अखर पूरा थिया 6 हिकु 6 13, त बाक़ी जेके अखर बचा उहे जॾहिं नून साकिन खां पोइ ईंदा त उन्हनि सभिनी लाइ इख़्फ़ा थींदो। ठीकु। ऐं असां इहो सम्झी आयासीं इख़्फ़ा छा आहे, माना लिकाइणु, इदगाम मिलाइणु, इक़लाब कलाबाज़ी ॾियारणु, इज़हार ॾेखारणु, ॿुधाइणु। ठीकु। हाणे ही 4 कानून आहिनि तनवीन ऐं नून साकिन जा। जॾहिं त मीम साकिन जा क़ाइदा घणा आहिनि? 4 सोलो रिवर्स में वञिबो। पहिरियों इख़्फ़ा, उहो घणो अखर आहे? हिकिड़ो, सिंपल। इदगाम, मीम मुतहरिक इस्तेमालु, माना मीम साकिन खां पोइ मीम मुतहरिक ईंदो, उहो इदगाम। मीम साकिन खां पोइ बा आयो त इख़्फ़ा। मीम साकिन खां पोइ मीम मुतहरिक, माना मीम ते का हरकत हुजे काई बि, उहो आयो त इदगाम कबो। ऐं जॾहिं हिननि ॿिन्ही खां सवाइ मीम साकिन खां पोइ हिननि ॿिन्ही खां सवाइ को बि अखर आयो बा ऐं मीम जे, त उनजो इज़हार थींदो। तमामु सवला उसूल। ठीकु आहे। हिन में ॾिसो 1 1 ऐं 26। ठीकु थियो। हाणे मीम साकिन जा क़ाइदा वरी वरजायूं था। इख़्फ़ा शफ़वी चइबो आहे हिनखे। छा चइबो? शफ़वी माना चप, चपनि में लिकाइणु। ठीकु। ॿियो इदगाम शफ़वी, ही न कुझु हज लाइ थो ॾेखारिजे हिते,
त हिन ॿिन्ही में आवाज़ गुनू थींदो। गुनू थींदो माना आवाज़ नक मां निकिरंदो हिन ॿिन्ही कानूननि में। जॾहिं ही कानून अप्लाई कंदासीं इज़हार शफ़वी, उहो इज़हार में मीम साकिन जो आवाज़ निकिरंदो, उहो नक मां न निकिरंदो, सिधो ज़ाहिर थींदो आवाज़। की मिसाल ॾिसूं था जो। अच्छा, मिसाल खां पहिरीं ही अंग्रेज़ी में थोरो के जीअं नंबर आहे इख़्फा हाइडिंग इन लिप्स, इदगाम मर्जिंग ऐं इज़हार एक्सप्रेसिंग ओपनली। हाणे इख़्फा शफ़वी हिन जी मिसाल था खणूं। ठीकु आहे। छा आहे थो चए कानून मीम साकिन, ही मीम ते मथां जेका जज़म ईंदी हिनखे पढ़िबो छा मीम साकिन। मीम साकिन बाद, ही ॾिसो इंपॉर्टेंट आहे, बाद ॿिए कलमे या लफ़्ज़ में बा अचे त मीम ओ ही जेको मीम आहे न उन मीम साकिन खे लिकाए पढ़िबो। काथे लिकाए पढ़िबो? नक में, नक मां आवाज़ कढिबो। हूअं बि असां न चवंदा आहियूं, जेकॾहिं तव्हां थोरो अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं असां कंहिंखे चवंदा आहियूं न, सम्झो माण्हू मानी खाईंदो हुजे, पाणी पीअंदो हुजे, का ॻाल्हि को पुछे त मां इहे क्या हीअं थोरो ई अंदाज़ो लॻाए आवाज़ नक मां थो वञे। चप जॾहिं बंदि हूंदा आहिनि न त आवाज़ नक मां वेंदो, नक मां थो अचे आवाज़, नो 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 नो। ठीकु आहे न। इख़्फा शफ़वी। हाणे हिकिड़ी सूरत अल-फील आहे, उन में चए थो न सही त सॉरी ही त न आहे हिन में, ही ग़लति हिन में न, सॉरी ही मिसाल ग़लति आहे, हिनखे कढणो पवंदो। ही हिन जो मिसाल न आहे, छो जो ही हिन में हीअ तनवीन आहे। सॉरी साईं, ही ग़लति अची वियो आहे हिन में, नोटिस न कयो मूं, हिनखे कढूं था, बिल्कुलु ख़तमु, ही तनवीन जो हुयो, सॉरी। ठीकु थियो। कानून असां ॾिठो, मिसाल अॻिते था ॾिसूं। ठीकु थियो। हीअ इज़हार, हीअ मीम साकिन जा क़ाइदा 3, उन खां पोइ ही अंग्रेज़ी में। हाणे हिन में चऊं था पिया त ही कानून आहे, मीम साकिन बाद ॿिए कलमे में बा अचे त मीम खे लिकाए पढ़ो, आवाज़ गुनू थींदो। मिसाल कहिड़ो आहे? ही आयो आहे, ॾिसो इख़्फा शफ़वी मीम साकिन, उन बाद बा अचे, आई आहे बा। ऐं सूरत कहिड़ी आहे? हीअ अल बक़रा 8 नंबर आया हिन जी, वबिल यौमिल आख़िर वमा हुम बिमुमिनीन। ये जेके आहिनि ईमान वारा न आहिनि। अच्छा, ये जो मुनाफ़िक़नि था चयल आहे। बहरहाल हुम बिमुमिनीन, ॾिसो ही जज़्बा आहे न, माना मीम साकिन आहे, हुन खां पोइ बा आई आहे। ठीकु थियो। ॿियो मिसाल था वठूं सूरह आले इमरान जो। ठीकु आहे, उहो कीअं आहे? हाणे ॾिसो 3 नंबर 66 नंबर आयत आहे हीअ, लकुम बिही, हिते वियो आहे लकुम बिही, ॿ दफ़ा आयो आहे हिकु ई आयत में। हिते छा थींदो? मीम साकिन खां पोइ बा आहे त इख़्फा थींदो। पोइ पढ़िबो कीअं? लकुम, मीम जो आवाज़, लकुम बिही, लकुम बिही। अच्छा, ॿियो वरी आहे सूरह कहफ में कालहुम बासितुन ज़राइबिल वसीत। ठीकु आहे, इहो कीअं पढ़िबो? वकल्बहुम बा, वकल्बहुम बासितुन। ठीकु, माना मख़फ़ी कयोसीं मीम साकिन खे नक में, पोइ पढ़ियोसीं छा? फ़क़ति पढ़ियोसीं बा, वकल्बहुम बा, ईअं बासित। हुन खां पोइ था पिया, ही ॾिसो इन रब्बहुम बिहिम यौमइज़िन लख़बीर। कहिड़ी आया? सूरह अल आदियात, उन जी 100 नंबर आहे। ठीकु आहे साईं। इहो थियो हिकिड़ो इख़्फा शफ़वी जो क़ाइदो। ही मिसाल हिन जा, अॻिते हलूं था पिया। इदगाम शफ़वी। ठीकु आहे, हाणे मर्ज करणो आहे। मर्ज छा थींदा पाण में? उहो ॾिसो, मीम साकिन बाद ॿिए कलमे में मीम मुतहरिक, मीम मुतहरिक छा थींदो आहे? मीम ज़बर हुजे, मीम ज़ेर हुजे, या मीम पेश हुजे, मीम फतहा, मीम कसरा, या मीम दम हुजे, इहो थींदो मीम मुतहरिक। त पोइ छा थींदो? ॿिन्ही मीम खे मिलाए पढ़िबो, ॿिन्ही मीमनि खे, आवाज़ गुनू थींदो हिते यकीनन। कीअं? ॾिसो मिसाल आहे ही, ॾिसो ही मीम साकिन आहे, हुन खां पोइ ही मीम आहे। हीउ कहिड़ो आहे? अलम तरह कैफ़ में आयल आहे न, न ही लीलाफ कृष्ण जेको साईं पढ़ी, हू त छा हुयो? अतअमहुम मिन, अतअमहुम मिन। ॾिसो आवाज़ गुनू थींदो।
ठीकु आहे, माना ॿई मीम पाण में मिली वेंदा ऐं ॾिसो चप बंदि था थियनि तॾहिं मीम हुन जो आवाज़ थो निकिरे। अतमहुम मिन जू। अॻिते हलूं था पिया ॿिया मिसाल। वरी हिते लिखियल आहे क्लियर इदगाम शफवी छा आहे, मीम साकिन बाद, ही इम्पोर्टेंट आहे, बाद बाद अचे मीम हरकत वारो। ही ॾिसो मिसाल सूरह कुरैश जो, इन में साईं जेको पढ़ियो उहो हिते अचे थो, ॿई मिसाल। अतमहुम मिन, पर हिते छा थींदो, आमनहुम मिन। ठीकु, जेकॾहिं अॻे असां गुनू न कंदा हुआसीं त हाणे इहो करणु शुरू कयूं इनशाला। उन खां पोइ सूरह यासीन आहे, पढ़ंदा आहियूं न पाण, ॾिसो हिन में किथे आहे, वलहुम मा फिया फाकियतुम वलहुम मा यदऊन, वलहुम मा हो न थींदो वलहुम। ॿियो आहे चो सूरह यासीन में, अॻिते हलूं था पिया वरी, ॾिसो मीम भैया मीम आहे, मीम हिन ते हरकत आहे, छा थींदो, फैज़ा अंतुम अंतुम ओ हेॾे हली वियो, अंतुम मिन तुक़िदून, हो न थी वियो। वरी अॻिते हलूं था पिया सूरह अल क़दर आहे 97 नंबर, हुन जी 4 नंबर आयत आहे न। इहे जेका सूरह क़दर अचे थी पई, लैलतुल क़दर इंशाल्लाह ईंदी हींअर, त उहा आहे बेइज़्न रब्बिहिम मिन कुल्ल अम्र सलाम, चवंदा आहियूं न बेइज़्न रब्बिहिम रब्बिहिम मिन कुल्ल अम्र सलामुन ही हत्ता मत्लअल फज्र। ठीकु, त छा थियो, मीम साकिन ऐं मीम हरकत वारो गॾिबा पाण में, इदगाम थींदो, उन्हनि जी मर्जिंग थींदी, आवाज़ गुनो थींदो, कानून ईज़ी इंशाअल्लाह ताला। इज़हार शफ़वी था कयूं, हाणे छा थींदो, मीम साकिन बाद ॿिए कलमे में सवाइ बा अचे या मीम, उन्हनि जा पंहिंजा कानून आहिनि न, उन्हनि खां अलावा जेकॾहिं को बि ॿियो माना अखर ईंदो त पोइ छा थींदो, उनखे ज़ाहिर करे पढ़िबो, कंहिंखे, मीम साकिन खे। ॾिसो हिते ही अलम तरह कैफ़े पढ़ंदा आहियूं न पाण, 105 नंबर सूरत आहे, हिन ते मीम साकिन आहे, हुन खां पोइ छा आयो आहे, ता आयो आहे, न बा आहे न मीम आहे, बाक़ी जेके बि 26 अखर आहिनि उहे ईंदा त मीम खे असां ज़ाहिर करे पढ़ंदासीं, अलम तर कैफ़, अलम तर कैफ़, कंहिं ॿिए सां न मिलायोसीं, हिकु अलॻि ई पढ़ियोसीं अलम। ठीकु थियो, मीम खे ज़ाहिर करे पढ़ियो, बसि कानून एतिरो आहे। हाणे हिन ॿिया मिसाल कहिड़ा आहिनि, सूरह अल बकर में पढ़ंदा आहियूं, सवाउन अलैहिम अंदरतहुम, ठीकु आहे, मीम साकिन, उन खां पोइ हमज़ा आयो आहे, अलैहिम अंदरतम, कंहिंसां न मिलायोसीं, मीम साकिन खे ज़ाहिर करे पढ़ियोसीं, इज़हार शफ़वी आहे, छो जो मीम जेको आहे न उहो चपनि मां ईंदो आहे, पर इज़हार कयोसीं माना चप मिलनि कोन था। ॾिसो अलैहिम हिते थिया, इहो थियो ख़तमु, पर उन ते असां छॾे करे उन खां पोइ अंज़रतहुम, सिर्फ़ु असां हिन ते चप मिलायोसीं, हिनखे इज़हार कयोसीं, पर हेॾे न खणी आयासीं, कंहिंखे बि का शइ मिलायो कोन्हे। उन खां पोइ वरी अचूं सूरह अल फील में, अलम यज अल, ठीकु, हाणे हीअ आहे हिते, ही सूरह अल फील में अलम तर कैफ़ अलम यज अल, ही ॿई आहिनि इज़हार। उन खां पोइ हिते ही मीमो मीम मीमो मीम इदगाम, ॿ ॾिसो हिन में कानून आयल आहिनि हिकिड़ी सूरत में। उन खां पोइ ही थोरो वरी हिकिड़ो ॿियो मिसाल आहे, फॉर एग्ज़ाम्पल जेके मीम साकिन खां पोइ ही जेको अॻु में असां शेयर कयोसीं न स्लाइड्स, मां उहे वरी खणी आयो आहियां हिते हिन मिसाल लाइ। मीम साकिन खां पोइ अचे इख़्फ़ा शफ़वी, मीम खे लिकाइबो, तरमीहिम बि करे पढ़िबो, आवाज़ गुनू। वरी हिते सूरह कुरैश में आहे, ॾिसो मीम साकिन खां पोइ मीम आई शद वारो, त मीम ऐं मीम जो इदगाम थींदो, इदगाम शफ़वी चइबो, आवाज़ कीअं थींदो, आमनहुम मिन, अहिड़े नमूने सां हीउ जेको आहे न, हीउ अलमतर वारो जेको मिसाल हो, जेको असां इज़हार शफ़वी चयोसीं, त इहे टई मिसाल वरी ॿीहर आया। हाणे असां हिते ख़तमु था कयूं पंहिंजो सेशन, थोरो हिकिड़ी ॿी ॻाल्हि था कयूं, नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि, इहा एक्सरसाइज़ खे चइबो आहे तमरीनुन, तमरीन चवंदा आहियूं असां। फॉर एग्ज़ाम्पल असां जॾहिं बि पढ़ंदा आहियूं, हाणे जीअं हिनखे असां छा पढ़ंदासीं, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा आहियूं न, मोहम्मद, असां हिन ते छा आख़िर ते सुकून करे वेंदा आहियूं, सूरह अल फत आख़िर में सुकून करे वेंदा आहियूं, इहो एराब आहे।
आख़िरी अखर ते जेका हरकत हूंदी आहे असां सिखी आया आहियूं त उहो एराब आहे। हाणे असां तजवीद खां पोइ जॾहिं हलंदासीं न सूरतूं शुरू कंदासीं सूरह अल बक़रा खां पूरो क़ुर शरीफ़ सम्झण लाइ इंशा अल्लाह ताला, त उन में कुझु असां टाइम ग्रामर खे ॾींदासीं ऐं ग्रामर तेसि ताईं सम्झ में न ईंदो जेसि ताईं असांखे एराब सम्झ में न ईंदो। यानी ही फॉर एग्ज़ाम्पल हिनखे जे असां ओरिजिनल फॉर्म में लिखूं त तमरीन न थींदो, हिनखे छा लिखिबो तमरीनुन। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां हीअ सूरत मुहम्मदिन सूरतुल फ़तह असां कोशिशि कंदासीं अॻिते जॾहिं ग्रामर सिखंदासीं न ईंदासीं त उन में असां कोशिशि कंदासीं त जेको आख़िरी अखर ते जेका बि हरकत अचे उनखे उचारे पढ़ूं। इंशा अल्लाह ताला उहो नेक्स्ट क्लासनि में थींदो अॻिते हली करे, अलाह साईं चाहियो त इंशा अल्लाह ताला अलाह जी मदद सां। त तमरीन जेका हीअ एक्सरसाइज़ आहे, जेकॾहिं को थोरी महिनत करणु चाहे, थोरो पंहिंजी प्रैक्टिस करणु चाहे, त सूरह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे काई नंबर सूरत आहे 47, उन में ॾिसे त ही टई क़ानून किथे ऐं केतिरा दफ़ा आया आहिनि। हुन खां पोइ सूरत नंबर 48 सूरत अल फतह, ठीकु आहे, उहा 48, ही 47 48। असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो त तमामु घणो पढ़ंदा आहियूं, असां सलाह शरीफ़ बि पढ़ंदा आहियूं, हाणे बि पढ़ूं बल्कि सल्लल्लाहु अला नबी वाली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातु व सलाम अलैका या रसूल अल्लाह, त असां पढ़ंदा आहियूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ठीकु। पर असांखे यादि आहे त असां सूरह मोहम्मद क़ुर पाक में काई नंबर सूरत आहे, मां सम्झां थो तमामु घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी। अॼु खां पोइ यादि कजे, इहा आहे 47 नंबर। हुन खां पोइ कहिड़ी आहे 48 सूरह फतह, ठीकु। हाणे इन में बि ॾिसजे त ही टई क़ानून किथे ऐं केतिरा दफ़ा आया आहिनि। कीअं, फॉर एग्ज़ाम्पल हीअ जे शीट आहे, मां थोरो हिकिड़ो मिसाल तौरु ईअं खणी अची सघिजे थो पियो त ॾिसो ही जेको आहे सूरह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे न 47 नंबर आहे, इन में ॾिसो हिते इहा आयो आहे मिनहुम मन यस्तमिउ इलैक, मीम बैदि छा आयो आहे, मीम आयो आहे न, माना हीअ जेका कहिड़ी निशानी आई आहे हिते, सॉरी ही माना कहिड़ी आई आहे हिते, कहिड़ो कानून आयो आहे, हीअ आयत नंबर 16 सूरह मोहम्मद आई आहे, आयत नंबर 16 आयत नंबर 16। हिन में ही इख़्वा आहे न, इख़्वा तॾहिं थिया जॾहिं हिन मीम साकिन खां पोइ बा अचे हा। इदगाम आहे, बिल्कुलु इदगाम आहे, छो जो ॿ मीम पाण में गॾिजनि था, मीम साकिन ऐं मीम, उहो 16 नंबर आहे त हिकिड़ो नंबर इज़हार त न आहे, इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इदगाम थी वियो। अहिड़े नमूने सां इन सूरत में जेतिरी बि आयतूं आहिनि ॾिसो त किथे इहो कानून इस्तेमालु थियो आहे या को ॿिया कानून ॿ कहिड़ा आया आहिनि, इहा शइ आहे जेकॾहिं को करे सघे त ॾाढो सुठो लाजवाब इंशा अल्लाह ताला। हिते असां पंहिंजो सेशन पंहिंजो पूरो था कयूं था पिया। हाणे अलाह पाक खां दुआ घुरूं था पिया, अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु ऐं सम्झण में असांजी मदद फरमाए ऐं सिखण में असांजी मदद फरमाए। हक़ीक़त में छोजो क़ुर सिखणु खपे इंशा अल्लाह ताला, ऐं हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जेकॾहिं